सदी कहिड़ी बि हुजे, अज़ीम शाइरनि जी तख़लीक़ सदाईं वक़्त सां लाॻापियल हूंदी आहे। इन करे ई सिंध जे अज़ीम शाइर शेख अयाज़ खे अमर शाइर चयो वेंदो आहे। जॾहिं शिकारपुर जो इल्मी अदबी ऐं तामीरी हवाले सां औज ऐं ज़वाल ॾांहुं विच वारो सफ़र हो, तॾहिं इन शहर में जनमु वठंदड़ शेख अयाज़ सिंध लाइ हिकु नओं आवाज़ थी साम्हूं आयो। शिकारपुर में 2 मार्च 1923 ईस्वीअ ते जनमु वठंदड़ इन बालक जो नाम मुबारक अली रखियो वियो। इब्तिदाई ऐं कॉलेजी तालीम दौरान ई हुन जे शऊर जी चमक महसूसु थियण लॻी। हुन मुबारक अली जे नाले सां पंहिंजी अदबी ज़िंदगीअ जो सफ़र शुरू कयो। संदसि इल्मी हवाले सां बि स्कूल ऐं कॉलेज में नामाचारी थी। शेख अयाज़ कराचीअ ताईं तालीम हासिल कई ऐं अमली ज़िंदगीअ लाइ हुन कानून जे शोबे जी चूंड कई, पर हुन जे अंदर में हर वक़्तु हिकु शाइरी जाॻंदो रहियो। शेख अयाज़ शिकारपुर में पंहिंजे उस्ताद खियलदास फ़ानी खे बि नाहे विसारियो। उन जे असर बाबति संदसि शेर आहे, फ़ानी ओ फ़ानी लाफ़ानी मूं लाइ तूं जो तूफ़ानी आहीं मुंहिंजी ॾात में। 1939 ईस्वीअ में 5 दर्जा अंग्रेज़ीअ पास कयाई। इन दौरान हुन जी शाइरीअ जो सफ़र शुरू थी चुको हुयो ऐं संदसि पहिरियों शेर 1938 ईस्वी धारे शिकारपुर मां ई निकिरंदड़ रिसाले सदर्शन में छपियो, जंहिंजा 2 बंद कुझु हीअं आहिनि। न ग़म दुनिया जो आहे उनखे, न दुनिया खां किनारो आहे, न ॾियणो आहे न वठिणो आहे, न हीलो आहे न चारो आहे, न पंहिंजनि सां मोहबत आहे न नफ़रत गैरनि सां उनखे, सभिनीनि में ज़ात हक़ ॾिसणो इहो उनजो नज़ारो आहे। शेख अयाज़ 1943 ईस्वीअ में शिकारपुर मां इंटर करण बाद कराची रवानो थियो ऐं उते BA 1945 ईस्वी ऐं 1948 ईस्वीअ में LLB करण बाद सखर में अमली वकालत शुरू कयाई। इन दौरान हुन शाइरीअ सां गॾु नसुर में कालम ऐं कहाणियूं बि लिखियूं। सखर में शेख अयाज़ पंहिंजी ॾात जे ॾहूण ते हुयो। हुन जे इब्तिदाई शेरी किताबनि ऐवाननि खे लोॾे छॾियो, जंहिं करे भवन भिरे आकाश, कुल्हे पातम कीनरो ऐं नसरी किताब काक ककोरिया कापड़ीअ ते 60 वारे ॾहाके में पाबंदी हई वई। सखर में पहुतल शेख अयाज़ जे हवाले सां उन वक़्तु साणसि वेझनि रहंदड़नि शाइरनि मां अयाज़ गुल चए थो, अयाज़ साहिबु जॾहिं सखर में हूंदो हुयो त हिकिड़े वकीले जी हैसियत सां ऐं हुनजी जीअं मूं अॻ में ई तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी तमामु जेके टॉप क्लास जा सखर जा वकील हुआ ऐं ख़ासि करे क्रिमिनल में त हुनजे मुक़ाबले जो को बि वकील कोन हो। त वाइस चांसलर थियण वारो जेको फ़ैसिलो हुयो उहो उन हद ताईं जंहिं महिल उहो वियो पए ऐं मूंखे यादि आहे त अदबी संगत जी गॾिजाणीअ में रशीद भट्टी साहिब वटि उहे गॾिजाणियूं थींदियूं त अयाज़ साहिबु हुते आयो ऐं सभिनी दोस्तनि जे आॾो इहा ॻाल्हि रखी त भई मूंखे हिन क़िस्म जी भुटे साहिबु ऑफर कई आहे। त मिलियल जुलियल तौर ते रद अमल थियो हुयो, किन दोस्तनि मुखालफ़त कई, पर घणनि माण्हुनि उन्हनि खे चयो त सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं अयाज़ जहिड़ो माण्हू वञे थो हिकिड़े तइलीमी इदारे में त यकीनन सिंध यूनिवर्सिटी तरक़ी कंदी। उन सां गॾु जेल खारींदड़ रशीद भट्टी जो छा रद्द अमल हो उन मीटिंग में वाइस चांसलर वारे फ़ैसिले ते? न, रशीद भट्टी साहिब बि मुखालफ़त कोन पई कई। रशीद भट्टी साहिब बि मतिलबु आहे असांजे साम्हूं घटि में घटि मुखालफ़त न कई। मुमकिन आहे त पंहिंजी ज़ाती हवाले सां जॾहिं हुननि जी पाण में मुलाक़ात थी हुजे त हुनखे कुझु चयो हुजईं, छो त असीं सभु पूरी उमेद हुआसीं त अयाज़ जहिड़ो पढ़ियल गढ़ियल माण्हू जॾहिं हिकिड़े सिंध यूनिवर्सिटी जहिड़े हिकिड़े बाकमाल इदारे में वेंदो त यकीनन सिंध यूनिवर्सिटीअ जी भलाई जे लाइ उन जी बहितरीअ जे लाइ खोड़ कम थींदा। अयाज़ साहिब वटि बि खोड़ ॻाल्हियूं हुयूं, खोड़ ख़्वाब हुया। पोइ जॾहिं वाइस चांसलर थी वियो त हुते यकीनन उन्हनि जूं मसरूफ़ियतूं रहियूं। वरी वापसी सखर ऐं सखर खां पोइ वरी जेको हू कराची हलियो वियो त हुन जूं त प्रोफेशनल जेके आहिनि मसरूफ़ियतूं रहियूं, हिकिड़ो उहो सबबु हुयो। ॿियो सबबु इहो त ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो माण्हू आहे, वॾो शाइर आहे, उन चाहियो पए त पंहिंजो घणे खां घणो वक़्तु जेको आहे उहो पंहिंजी तख़लीक़ुनि खे ॾे, लिखण खे ॾे, पर हुन पंहिंजे वक़्त खे जेको आहे उहो पंहिंजे तख़लीक़ुनि ताईं चाहियो पए त महदूद कयां, जीअं घणे खां घणो मां लिखी सघां। यकीनन जॾहिं माण्हू आम माण्हुनि सां मिले थो त वक़्तु ॾियणो पवे थो। ऐं पोइ इहे शिकायतूं अयाज़ साहिब सां आम माण्हू जूं यकीनन रहियूं त भई हू पंहिंजे रवैये में थोरो सख़्तगीर माण्हू आहे या नथो मिले।
त मां नथो सम्झां। जी शाइरी जेकी आहे उहा घणे भाङे वारी आम माण्हू लाइ रही। हा ज़ाहिर आहे, ॾिसो न हुन इहो ई चाहियो पए त आम ॾिसो आम माण्हू सां जॾहिं मिलिबो, मतिलबु ईअं न आहे त को आम माण्हू सां मिलंदो ई न हो, पंहिंजे प्रोफेशन जे हिसाब सां हुनजी सॼो ॾींहुं मुलाक़ात जेको आहे ॻोठाणनि माण्हुनि सां, त क्रिमिनल साइड जो वॾो वकील हुयो, त उन वटि माण्हू ई घणा उहे ईंदा जेके पंहिंजो ॻोठनि सां वाबस्ता हुआ, जेके इन क़िस्म जे क्राइम सां वाबस्ता थींदा हुआ, ऐं जॾहिं उन्हनि सां मिलंदो हुयो त यकीनन उनजो जेको लिखणियुनि जो जेको महवर हुयो उहो बि आम माण्हू हुयो। ऐं मां सम्झां थो त इहा का सुठी ॻाल्हि आहे त हू हेॾी वॾी शाइरी 50 किताब को मज़ाक़ कोन्हे को, ऐं असांजे दौर में शायदि ई कंहिं माण्हू एॾा वॾा शाइर के एतिरा घणा किताब लिखिया हुजनि। शेख अयाज़ जी कानून ऐं अमली सियासत वारी ज़िंदगी बि भरपूर रही आहे। 1965 ऐं 1970 में सखर खां साहिवाल जेलनि ऐं वरी सखर में जेल बि काटियाई, छो त हुनजी शेख मुजीब जी अवामी लीग सां वाबस्तगी हुई। हुनखे 1976 ईस्वीअ में सिंध यूनिवर्सिटीअ जो वीसी बि बणायो वियो। शेख अयाज़ जी इन भरपूर अदबी, कानूनी ऐं सियासी दौर बाबति अयाज़ गुल जो चवणु आहे, सियासी तौर ते उनजी वाबस्तगी ज़रूरु रही, उन्हनि सां उनजी इन्हनि जिन तहरीकुनि जो नालो तव्हां या तनज़ीमुनि जो नालो तव्हां खयो, उन्हनि सां उनजी वाबस्तगी रही, सची वाबस्तगी रही, ऐं कमिटेड माण्हू हुयो उन सां। पर बुनियादी तौर ते अयाज़ साहब वरी बि शाइर ई हुयो, उहो सियासतदान कोन हुयो। इन जे करे उनजी जेका निस्बत उन्हनि सां रही उहा इन हद ताईं रही त हिकिड़े शाइर जी जेकी दानिश आहे उहा त तमामु घणी सियासी दानिश बि रही आहे। ॾिसो उहो लाज़मी आहे उनजी जेका उन सां रही, छो त उनजे हल्के में खोड़ अहिड़ा माण्हू हुआ जेके सियासी तौर ते वधीक लाॻापियल हुया सियासी तनज़ीमुनि सां या जमायतुनि सां, त उहे उनजा ज़ाती दोस्त बि हुआ। ॿियो त जेके सियासी जेके लाहा चाड़ा थिया पिया, जेके तब्दीलियूं आयूं पए क़ौमी हवाले सां, समाजी हवाले सां, ऐं दुनिया में इनकलाबनि जे हवाले सां, उन जा असर पंहिंजे लिखणनि में अयाज़ साहब क़बूलु कया पए। त इन हद ताईं सियासी शऊर जेको आहे उहो तमामु घणो हुयो अयाज़ साहब वटि। शेख अयाज़ शाइरीअ सां गॾु शानदार नसुर बि लिखियो। संदसि शेरी किताब भंवर भिरे आकाश, कुल्हे पातुम कीनरो, की बीजल ॿोलियो, अलविदाई गीत, लड़ियो सिज लकनि में, सर लोहीड़िया ॻभिया ऐं ॿियनि मजमूअनि खां सवाइ नसुर में बि कमाल कयो अथाई। पुनल खां पोइ जग मिड़ियो ई सपनो, काक ककोरिया कापड़ी, आतम कथा। जेको त प्रोफेशनल जेके आहिनि मसरूफ़ियतूं रहियूं, हिकिड़ो उहो सबबु हुयो। ॿियो सबबु इहो त ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो माण्हू आहे, वॾो शाइर आहे, उन चाहियो पए त पंहिंजो घणे खां घणो वक़्तु जेको आहे उहो पंहिंजी तख़लीक़ुनि खे ॾिए, लिखण खे ॾिए, पर हुन पंहिंजे वक़्त खे जेको आहे उहो पंहिंजे तख़लीक़ुनि ताईं चाहियो पए त महदूद कयां, जीअं घणे खां घणो मां लिखी सघां। यकीनन जॾहिं माण्हू आम माण्हुनि सां मिले थो त वक़्तु ॾियणो पवे थो, ऐं पोइ इहे शिकायतूं अयाज़ साहब सां आम माण्हू जूं यकीनन रहियूं त भई हू पंहिंजे रवैये में थोरो सख़्तगीर माण्हू आहे या नथो मिले, त मां नथो सम्झां। जी शाइरी जेकी आहे उहा घणे भाङे वारी आम माण्हू लाइ रही। हा ज़ाहिर आहे, ॾिसो न हुन इहो ई चाहियो पए त आम माण्हू सां जॾहिं मिलिबो, मतिलबु ईअं न आहे त को आम माण्हू सां मिलंदो ई न हो, पंहिंजे प्रोफेशन जे हिसाब सां हुनजी सॼो ॾींहुं मुलाक़ात जेको आहे ॻोठाणनि माण्हुनि सां, त क्रिमिनल जेको त प्रोफेशनल जेके आहिनि मसरूफ़ियतूं रहियूं, हिकिड़ो उहो सबबु हुयो। ॿियो सबबु इहो त ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो माण्हू आहे, वॾो शाइर आहे, उन चाहियो पए त पंहिंजो घणे खां घणो वक़्तु जेको आहे उहो पंहिंजी तख़लीक़ुनि खे ॾिए, लिखण खे ॾिए, पर हुन पंहिंजे वक़्त खे जेको आहे उहो पंहिंजे तख़लीक़ुनि ताईं चाहियो पए त महदूद कयां, जीअं घणे खां घणो मां लिखी सघां। यकीनन जॾहिं माण्हू आम माण्हुनि सां मिले थो त वक़्तु ॾियणो पवे थो, ऐं पोइ इहे शिकायतूं अयाज़ साहब सां आम माण्हू जूं यकीनन रहियूं त भई हू पंहिंजे रवैये में थोरो सख़्तगीर माण्हू आहे या नथो मिले, त मां नथो सम्झां। जी शाइरी जेकी आहे उहा घणे भाङे वारी आम माण्हू लाइ रही। हा ज़ाहिर आहे, ॾिसो न हुन इहो ई चाहियो पए त आम माण्हू सां जॾहिं मिलिबो, मतिलबु ईअं न आहे त को आम माण्हू सां मिलंदो ई न हो, पंहिंजे प्रोफेशन जे हिसाब सां हुनजी सॼो ॾींहुं मुलाक़ात जेको आहे ॻोठाणनि माण्हुनि सां, त क्रिमिनल साइड जो वॾो वकील हुयो, त उन वटि माण्हू ई घणा उहे ईंदा जेके पंहिंजो ॻोठनि सां वाबस्ता हुआ, जेके इन क़िस्म जे क्राइम सां वाबस्ता थींदा हुआ, ऐं जॾहिं उन्हनि सां मिलंदो हुयो त यकीनन